नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त सिंध में ॿियनि सूबनि जी वधीक 26 उम्मीदवार जाली डोमिसाल ठाराइण जो इंकशाफ थियो आहे। कराची ऐं लाड़काणे जे जाली डोमिसाल ते ॿियनि सूबनि जे 26 उम्मीदवारनि मास्तरी जी टेस्ट बि पास करे वरिती आहे। लाड़काणे जी जाली डोमिसाल ते पंजाब जे शहरी हाफ़िज़ाबाद वासण जवेरिया जी AST टेस्ट पास कई आहे। डेरा गाज़ी खान वासण रुखसाना ऐं साहिवाल वासी ज़ीशान कराची जे जाली डोमिसाल ते टेस्ट ॾिनी हुई। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त सिंध में ॿियनि सूबनि जी वधीक 26 उम्मीदवार जाली डोमिसाल ठाराइण जो इंकशाफ थियो आहे। कराची ऐं लाड़काणे जे जाली डोमिसाल ते ॿियनि सूबनि जे 26 उम्मीदवारनि मास्तरी जी टेस्ट बि पास करे वरिती आहे। लाड़काणे जी जाली डोमिसाल ते पंजाब जे शहरी हाफ़िज़ाबाद वासण जवेरिया जी AST टेस्ट पास कई आहे। डेरा गाज़ी खान वासण रुखसाना ऐं साहिवाल वासी ज़ीशान कराची जे जाली डोमिसाल ते टेस्ट ॾिनी हुई।